नाज़रीन, आवाज़ टीवी जे ऐलान खां पोइ सॼी सिंधी ऐं इस्लाम कोट में भी सकाफ़ती सरगर्मियूं जारी आहिनि। इस्लाम कोट जे ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल में शानदार सकाफ़ती तकरीब मुनक़द कई वई। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे फ़कीर बशीर। जी फ़कीर बशीर। सिंध वतन आहे, असांजे रूह ते पातल, असां लाइ ॼण वतन आहे। इहा ई आ ज़मीन मुंहिंजी, इहो मुंहिंजो गगन आहे। आवाज़ टीवी पारां जेका अचो पंहिंजे देश खे ॿीहर अॾियूं था, अचो सिंध वासियुनि खे ॿीहर गॾियूं था जे स्लोगन हेठि जेका ऐलान कयो वियो आहे उनजी भरपूर आजियां कंदे ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल पारां हिकु रंगारंगी तकरीब रखी वई आहे। अचो त नवाल सां इन तकरीब में जेके परफॉर्मेंस कंदड़ ॿारड़ा आहिनि उन्हनि जी परफॉर्मेंस ॾिसूं ऐं उन सां गॾोगॾु उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। 4 दिसंबर ते एकता ॾियारो इहो कहिड़ी रीति मल्हाईंदा? मूंखे जाम ख़ुशी थी रही आहे छाकाणि त असां हिन ब्राइट फ्यूचर स्कूल में पढ़ी रहिया आहियूं। हिते अलाए केतिरा ई टेबलो खाका वग़ैरह जाम कुझु थींदा आहिनि। असांखे उन्हनि खे ॾिसी ख़ुशी थी रही आहे। आवाज़ टीवी जी ॾाढी शुक्रगुज़ार आहियां जो इहो असांजे नंढे प्रोग्राम में शिरकत कई। सिंध ऐं सिंध मुंहिंजे अमन जी, सिंध मूंखे आसीस ॾे मुंहिंजे ख्वाबनि जी, सिंध तुंहिंजे गीतनि खे संगीत ॾींदो रहां, सिंध जाॻे पई, सिंध जाॻे पई। आवाज़ टीवी जे सॾ ते असां इहो हिकिड़ो प्रोग्राम नंढड़ो अरेंज कयो आहे। अचो देश पंहिंजे खे संवारियूं, अचो सिंध वासियुनि खे ॿीहर गॾियूं। असीं सम्झी सघूं था हींअर सिंध जी सूरत हाल एॾी ख़राबु आहे, उन बावजूदि बि असां पंहिंजी सकाफ़त खे भुलिजणु नथा चाहियूं। असां जेके स्कूल होल्डर आहियूं, असांजी हिकिड़ी ज़िम्मेवारी थी अॼु त जेका नई जनरेशन अचे पई उनखे पंहिंजी सकाफ़त सां उजागर करियूं। हिते जेके सिंध जा जेके ओरिजिनल जेके रहवासी आहिनि, जेके उन्हनि जे लाइ उन्हनि जी जेका सकाफ़त आहे उहो दुनिया खे ॾेखारण जे लाइ असीं मल्हायूं था ऐं असीं पंहिंजी सकाफ़त ऐं कल्चर ते जेका फ़ख्रु कयूं था। आवाज़ टीवी जे तरफ़ां जेका ही सिंध एकता ॾियारे जे मुनक़द 4 तारीख़ जे हवाले सां इहो कयो वियो आहे। असां ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल जे तरफ़ां ही जेका असांजो प्रोग्राम रचियो वियो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ टेबलोज़, मुख़्तलिफ़ स्पीचूं ऐं मुख़्तलिफ़ जेके ॿार आहिनि हू पंहिंजो जेका आहे टैलेंट वग़ैरह पेश करे रहिया आहिनि। ही उहा ई सकाफ़त आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके टैलेंट्स वग़ैरह जेके ॿार उहो पंहिंजो शो करनि था ऐं ही हिकु मज़हबी त्योहार वांगुरु आहे। ही हर जेके सिंधी आहिनि, हर सिंधी जेका फ़र्द आहे हू पंहिंजो सेलिब्रेट करे थो। जीअं सिंध जीअं लतीफ़, असां आवाज़ टीवी जो शुक्रगुज़ार करूं था जेको असांजे प्रोग्राम खे वीडियो भरूं। मां बुलबुल न आहियां भवरा, मां बुलबुल न आहियां भवरा, जो हिकिड़े गुल जी आस रखां, ही सिंध समूरी मुंहिंजी आहे, ही सिंध समूरी मुंहिंजी रखां, सिंध रखां या सा रखां। असां आवाज़ टीवी जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांजी हिन नंढे प्रोग्राम में शिरकत कई। जीअं त 4 दिसंबर जो ही सकाफ़ती ॾिहाड़ो असां ही नंढे से पंहिंजी कोशिशि पैदा कई आहे, त असां अवां सभिनीनि जो तमामु घणो थैंक यू चऊं था त जीअं अवां असांजे हिन नंढे से प्रोग्राम में शिरकत कई ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई कई। खणी मां बस्ती बस्ती भटकियो आ, ऐं धरती तुंहिंजा दर्द खणी मां बस्ती बस्ती भटकियो आ, हिन कारनि कारनि रातियुनि में मां जुगनू भरती झरकियो आ, ऐं धरती तुंहिंजो गीत लिखी हर दिलि खे मूं मंदरायो आ, ऐं धरती तुंहिंजो नाव खणी मूं जनता खे जाॻायो आहे, मूं जनता खे जाॻायो। ऐं आवाज़ टीवी जे तमामु घणो शुक्रगुज़ार आहिनि जो हिन असांजे नंढे प्रोग्राम में शिरकत आहे। महिरबानी अवां जी जो असांजे नंढे प्रोग्राम में शिरकत जी ही ब्राइट फ्यूचर स्कूल पारां जेका तकरीब मुनक़द कई वई उहा पंहिंजी पुॼाणी ते पहुती आहे, जंहिंमें ॿारनि टेबलोज़ ऐं उन सां गॾोगॾु जेका सिंधी गीतनि ते रक़्स करे तकरीरूं करे सिंधी हुजण सां गॾोगॾु सिंध सां मोहबत जो सबूत पेश कयो आहे। आवाज़ टीवी जिंदाबाद, आवाज़ टीवी जिंदाबाद।